तालका प्रेस क्लब काजी अहमद अॻियां धारेजा बिरादरी के माण्हुनि गुलाम अली धारेजो, शाहनवाज धारेजो, अली अवैस धारेजो, अब्दुल सत्तार, मोहम्मद हसन, गुलाम जुबैर, दोस्त अली, फयाज अली धारेजो ऐं ॿियनि ज़रई ज़मीन ते थियल कब्ज़े ऐं हमले करण खिलाफ़ एहतजाज कंदे गुलाम अली धारेजो चयो त मां ॻोठ ॾीड़ा जो रहवासी आहियां। देर ॾीड़ा में असांजे 10.5 एकड़ ज़मीन ते खोसा बिरादरी जे जवाबदारनि ॾोहारनि माण्हुनि पांधी खोसो, जुमो खोसो, मूसा खोसो, बहादुर दोदो खोसो, कासिम हाकिम खोसो ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त कोर्टुनि मां केस हाराइण ऐं राजूनी फ़ैसिलनि में ॾोही साबित थियण बावजूदि ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। हुन चयो त जुमो खोसो वॾो ॾोहारी माण्हू ऐं कब्ज़ा खोर आहे। हुननि जो ॾोहारियुनि माण्हुनि सां तालुक़ रहियो आहे। कंहिं वक़्त में जानी नुक़सान पहुचाए सघनि था। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त असांजे ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट शाहिद राजो, सिटी न्यूज़ ॾखण।